गुलनार, अॼु राति असांखे कीअं न कीअं करे हितां निकिरणो पवंदो। निकिरण जी पोइ सोचिजां हसीना बेगम। पहिरीं मुंहिंजे पैसनि जो बंदोबस्तु करे वठ। पैसा बैंक में आहिनि। हितां निकिरण खां पोइ मां तोखे पैसा ॾेई सघां थी। मां तो ते भरोसो कीअं कयां हसीना बेगम? हितां निकिरण खां पोइ तूं मूंखे मौत ते ॾेई सघी थी, पर पैसा न। गुलनार, मां तोखे कीअं एतबार ॾियारायां? मूंखे तो मथां भरोसो हुन वक़्तु ईंदो जॾहिं पैसा मुंहिंजे हथ में अची वेंदा। बैंक मां पैसा मां तॾहिं कढाए सघां थी जॾहिं मां हितां ॿाहिरि निकिरंदसि न। पोइ मां तुंहिंजी का बि मदद नथी करे सघां। गुलनार, 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 हिन नंढे भागी खे कीअं राज़ी कयां? अल्लाह, हीअ मुंहिंजी ॻाल्हि सम्झे छो नथी त मां हिते पैसा कीअं थी घुराए सघां। हीअ मुंहिंजी ॻाल्हि न सम्झंदी त मुंहिंजो हितां निकिरणु नामुमकिन बणिजी वेंदो। छा कयां हिन निभागी गुलनार खे कीअं राज़ी कयां? कीअं राज़ी कयां त मां हितां जल्द अज जल्द निकिरां? हितां निकिरणु मुंहिंजे लाइ मसइलो थी वियो आहे। हसीना बेगम, इन मसइले सां तूं पाण मुंहुं ॾे। जेसिताईं तूं बंगले खां ॿाहिरि नथी निकिरी अचे तेसिताईं मां तुंहिंजी का मदद नथो करे सघां। कासू, तोखे हिकिड़ो कमु करणो आहे। ॻाल्हि कर। मूं गुलनार खे पाण सां मिलाए छॾियो आहे। मां गुलनार खे पैसनि जी लालच ॾिनी आहे। गुलनार खे घणा पैसा ॾियण जो चयो अथई? पूरे 1 करोड़ ते राज़ी थी आहे मैडम। 1 करोड़? तूं छा थो सम्झे कासू त मां हुनखे एतिरा पैसा ॾियण वारी आहियां? इहा त मूंखे बि ख़बर आहे। हाणे ॿुध, तोखे छा करणो आहे? जी ॿुधायो। गुलनार मूं वटि ईंदी, उनखे मां तोसां फोन ते ॻाल्हाईंदसि। पर ॿुध, तूं उनखे पंहिंजो नालो मटाए ॿुधाइजांइ। जेकॾहिं गुलनार खे ख़बर पइजी वई न त तूं कासिम आहीं त पोइ गुलनार मूं ते यकीन न कंदी। मां सम्झी वियुसि त हिन गुलनार सां छा ॻाल्हाइणो आहे। तूं रुगो हुनखे एतिरो यकीन ॾियाराइजांइ त ॻोठ खां ॿाहिरि अचण महिल ई तोखे तुंहिंजा पैसा मिली वेंदा। जीअं गुलनार अचे न, तव्हां मूंखे हुन सां ॻाल्हाइजो, बाक़ी पाण मां संभाले वठंदुसि। मूंखे तव्हां मथां कंहिं ते बि भरोसो न आहे। पहिरीं मूंखे पैसा मिलंदा, पोइ मां हसीना बेगम खे हितां वञण जी वाट ॾींदसि। हसीना बेगम खे अॼु राति तूं सिर्फ़ु ॻोठ जे ॿाहिरां वठी ईंदीअ, उते तोखे तुंहिंजा पैसा मिली वेंदा। तूं केरु थो ॻाल्हाए? केर सां तुंहिंजो मतिलबु नाहे। तुंहिंजो कमु आहे पैसनि सां। जेकॾहिं तोखे उते पैसा न मिलनि त पोइ तूं रड़ियूं करे पूरो ॻोठ उते गॾु करे सघीं थी। ठीकु आहे, पोइ मां बि पूरे बंदोबस्त सां ईंदसि। जेकॾहिं न मूंसां गद्दारी थी त पोइ इहो सम्झी वठ त ज़िंदा हसीना बेगम बि कोन रहंदी। तोखे तुंहिंजा पैसा मिली वेंदा, तूं बेफ़िक्र रह। गुलनार, हाणे त तोखे भरोसो थी वियो न? ॿाहिरि निकिरण खां पोइ तोखे तुंहिंजा पैसा मिली वेंदा। न हसीना बेगम, मूंखे तव्हां मथां बिल्कुलु बि भरोसो न आहे। ठीकु आहे, पोइ मां राति जो तोखे हितां ॿाहिरि वठी वेंदसि। ऐं हा, जेकॾहिं तूं भॼण जी कोशिश कई पोइ मां मरां ते भली मरां, पर तोखे बि हितां ज़िंदा वञणु कोन ॾींदसि। तूं रुगो हिकु चक्कर मूंखे हिन कमरे मां कढ। हिन क़ैद मां जॾहिं मां आज़ादु थियसि न, पोइ ॿाहिरि हली ख़बर पवंदी त केरु जीअंदो ऐं केरु मरंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।